काछे ऐं कोहिस्तान जो नालो ॿुधंदे ई बुख बदहाली ऐं ॾुकार सबबि मिसकीन माण्हुनि जे उॿाण कनि ऐं उदास चहिरनि जा अक्स दिलि ते तरी अचनि था। पर सदियुनि खां जियापे जी जंग विढ़ंदड़ मारू माण्हुनि जा मुख उन वक़्तु बहकी पवनि था जॾहिं आसमान ते भरिजी आयल ककरनि मां सुकी ठोठ थियल धरतीअ ते बरसाति जूं बूंदूं वसण लॻनि थियूं। ॾुखोयल ऐं ॾुकारियल माण्हुनि जो मुल्क कोहिस्तान बि थर ऐं काछे वांगुरु सिंध जे उन्हनि ॾूराहनि इलाइक़नि मंझां हिकु आहे जिते बरसाति खां पोइ ईअं लॻंदो आहे ॼण वणनि टणनि पखी पखड़नि जीत जड़नि जानवरनि माल मता तोड़े इंसाननि खे जन्नत जहिड़ी हिकु नई ज़िंदगी मिलियो वञे। कोहिस्तान में सावणीअ जे हेलोकिन बरसातुनि सुकी ठोठ थी वियल धरतीअ जी समूरी उञ उझाए छॾी आहे जंहिंजो सबूत खीरथर जे जाबलू पटियुनि मां वही ईंदड़ उहे अनेक नदियूं ऐं नयूं आहिनि जेके गजगोड़ूं करे ॼण त ॾेह मां ॾुकार खे दूरि करण जो ऐलान करे रहियूं हुजनि। सावणीअ जे वसियल हेलोकन मींहनि खां पोइ कोहिस्तान जे प्यासी ऐं पथरीली सरज़मीन पंहिंजे मथां साई चादर ओढ़े छॾी आहे ऐं ईअं लॻे थो ॼण वणनि टणनि जूं चहच सायूं टारियूं परे खां ई सुकार जो सन्हो ॾेई रहियूं हुजनि। कोहिस्तान जी अक्सरियती आबादीअ जो इन्हिसार माल मता ते हूंदो आहे, उन करे सावणीअ जे हेलोकिन बरसातुनि खां पोइ मालवंद माण्हू पंहिंजे माल सां गॾु तमामु घणो ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। आओ आओ ला 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 आओ। कराची हैदराबाद मोटरवे ते उतर तरफ़ खां थाणू बुलाखन ॾांहुं वेंदड़ रस्तो अव्हां खे वठी वेंदो हिकु अहिड़ी जाबलू खिते में जिते जा माण्हू मोहबत खां सवाइ ॿी का बि ॿोली ॻाल्हाए कोन ॼाणनि। छा इहो छा आहे? खुशहाली। खुशहाली? हाँ। इनखे छा चइबो आहे? या खड़न। ये घणे आहे? खुशहाली खुशहाली। घणे जी आहे? 50 मली रो। ॿियो छो आहे? रस्ते में मंदर जी वाट ॾसींदड़ साइन बोर्ड हिंदुनि जी मुक़दस इबादत गाहुनि सां गॾु कोहिस्तान में क़दीम ज़माने खां क़ाइमु मज़हबी रवादारीअ मेठ मोहबत ॾांहुं पिणु इशारो कनि था। कंडीअ जे वण हेठां ज़मीन ते कंध हेठां बांह खे विहाणो करे सुकून जी निंड सुतल कोहिस्तान जा ही मारू माण्हू महिमान नवाज़ी में मुल्कां मुल्क मशहूरु आहिनि। पखी मारण खे पाप ऐं वण वढण खे वॾो गुनाह सम्झंदड़ कोहिस्तान जा ही सबाझड़ा ऐं सादड़ा माण्हू जानवरनि जी जान जो बि ईअं ई तहफ़ुज़ कंदा आहिनि जीअं हू पंहिंजे ॿारनि बचनि जो कंदा आहिनि।
कोहिस्तान में खीरथर नेशनल पार्क जे प्रोटेक्टेड एरिया तोड़े रिजर्व एरिया में हिन वक़्तु सिंध जो निज नस्ल झंगली बकर जंहिंखे सिंध आइबेक्स चयो वञे थो, उन खां अलावा उड़ियाल, चिनकारो, हरण, झंगली ॿिला, लूमड़ियूं, हाइनाज़, सहा, सेड़ियूं, बगड़नि ऐं ॿियनि नायाब थी वियल 80,000 खां मथे जानवर बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे पहाड़नि जी आज़ाद फ़ज़ा में साह खणी रहिया आहिनि, जॾहिं त मौसमी तलूरनि, बाज़नि ऐं अछनि तोड़े कारनि तितरनि समेत अणगणिया पखी पिणु कोहिस्तान जे जबलनि मथां लामारा ॾींदे नज़र अचनि था। हिन वक़्तु जॾहिं सिंध में मासूम ॿारनि सां रेप करे खेनि बेदर्दीअ सां मारे छॾण जहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया थी रहिया हुजनि, उन वक़्तु ऐं उन दौर में अॼु बि कोहिस्तान अहिड़ो त पुरअमन इलाइक़ो आहे जिते गाॾीअ वारो ॻोठ ॿाहिरां सामान लाहे छॾे वञे थो ऐं पोइ उहो सामान भली त ॾींहंनि जा ॾींहं उते पियल हुजे पर उनखे पंहिंजे धणी खां सवाइ को बि हथु न लाहींदो। हाजी अली नवाज़ गबोल पिणु कोहिस्तान जे हिकु नंढे ॻोठ जो रहवासी आहे। संदसि चवणु आहे त रोड ते पियल संदसि सामान भली हिकु हफ़्ते ताईं पियो हुजे पर उनखे केरु बि हथु न लाहींदो, छाकाणि त कोहिस्तान में चोरियूं चकारियूं के विड़ले ई थींदियूं आहिनि। तव्हांजो ॻोठ जो नालो छा आहे? हाजी अशरफ गबोल। ही सामान असां ॾिठो हिते पियो आहे, हिते केर बि माण्हू कोन हो, ईअं ई सामान पियो आहे। तव्हां असांखे ॾिसी पोइ तव्हां आया आहियो घरां निकिरी, पोइ सामान तव्हांजो हिते चोरी नथो थिए? न चोरी केरु कोन कंदो आहे। घणनि ॾींहंनि ताईं हिते सामान पियो हुजे त चोरी न थींदो? सामान अॼु सुभाणे भले पियो हुजे, केरु चोरी न कंदो। केरु चोरी न कंदो? न चोरी केरु कोन थो करे। छाजे करे? बसि अमन वारो इलाइक़ो आहे, चोरी केरु कोन थो करे, एतिरो चोरी कोन्हे हिते, चोरी जो माहौल एतिरो घटि आहे हिते कोन्हे। ही सामान बसुनि मां हिते लाहे वेंदा आहिनि, नाले जंहिंजे नाले जो हूंदो आहे पोइ उहो ई अची खणंदो आहे? उहो ई अची खणंदो आहे। कोहिस्तान में ताज़नि बरसातुनि सबबि वही आयल नदियुनि ऐं नयुनि खां पोइ हर हंधि पाणी जा तलाउ नज़र अचनि था, जेके ईंदड़ कई महीननि ताईं हितां जे माल मता तोड़े इंसाननि जे जियापे जो सबबु बणिजंदा। सावणीअ जे वसकारनि सॼे कोहिस्तान खे साओ करे छॾियो आहे ऐं काल्ह जेका धरती रुञ ऐं सुञ जो मंज़र पेश करे रही हुई सा हाणे सॼी सारी जन्नत जहिड़ी थी वई आहे। हाणे अहमद खां तोंग ॾांहुं वेंदड़ रस्तो थोरो अॻिते हली अड़ांगनि पेचरनि में तब्दील थी वञे थो, पर पासनि खां सावक जा सूंहं भरिया नज़ारा ऐं शाम धारे ॿहिराड़ी जे ॻोठनि जा मंज़र थकावट जो समूरो अहसासु ख़तमु करे छॾीनि। मोटरसाइकिल हितां जे माण्हुनि जे सवारी जो अहम ज़रियो आहे। चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ आहे, उन करे कोहिस्तान जे माण्हुनि वाट वेंदे मोटरसाइकिल जा पंक्चर थियल टायर पाण ई ठाहिण सिखी वरिता आहिनि। सावणी जे बरसातुनि खां पोइ हितां जे माल मता खे सावा थियल वण टण ऐं ताज़ो फुटल गाहु चरंदे ॾिसी
संदन मासूम धनारनि खे ॾींहं गुज़रण जो अहसासु ई न थियो ऐं हिननि जे घर पहुचण खां अॻु ई खीर थर जे पहाड़नि जे पुठियां सिजु लहण लॻे थो। कोहिस्तान जा माण्हू सदियुनि खां जियापे जी जंग विढ़ंदा अचनि, जेतोणीकि बरसाति न वसण जी सूरत में अॼु बि कोहिस्तान जा माण्हू ॾुकार सबबि ॾुखी ज़िंदगी गुज़ारीनि था। पर वेझे माज़ीअ में सोलर सिस्टम ते लॻंदड़ पाणीअ जे बोरनि हितां जे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील करे छॾी आहे। हाणे त हर ॻोठ में अव्हांखे सोलर सिस्टम ते हलंदड़ पाणी जा अनेक बोर नज़र ईंदा, जिन ज़रिए न फ़क़ति हितां जा माण्हू पीअण जो पाणी हासिलु कनि था, पर उन मां वीरान पियल ज़मीनूं आबाद करे तरह तरह जा फ़सुल पिणु पोखीनि था। इन ॻाल्हि में को बि वधा कोन्हे त जॾहिं कोहिस्तान में बरसाति पवंदी आहे तॾहिं कोहिस्तान कश्मीर जो ॾेख ॾियणु लॻंदो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो कोहिस्तान जो हिकु समाजी वर्कर आहे। संदसि चवणु आहे त कोहिस्तान जे मारू माण्हुनि खे ईदुनि ऐं होलियुनि जी ख़ुशीअ खां वधीक ख़ुशी बरसाति वसण ते थींदी आहे, छाकाणि त बरसाति हितां जे माण्हुनि जे जियापे जो वसीलो आहे। कोहिस्तान जा जेके मारू माण्हू आहिनि, मालवंद माण्हू आहिनि, उहे तमामु ख़ुशि आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन खां वधीक ॿियो ख़ुशीअ जो को मौक़ो या को मरहलो या को ॾींहुं कोहिस्तानी माण्हुनि लाइ कोन्हे जेतिरो बरसाति वसण ऐं हिन सावक में कोहिस्तानियुनि खे ख़ुशी थिए थी, एतिरी कोन थी थिए ॿिए कंहिं बि ख़ुशीअ जे मौक़े ते। असांजूं ईदूं, असांजा त्योहार, असांजूं ख़ुशियूं, असांजा ईअं सम्झो होली हुजे, असांजी ॾियारी हुजे, असां कोहिस्तान वासियुनि जी ईद उल फितर हुजे, ईद उल अज़हा हुजे, पर सभिनी खां असां में वॾी ईद आहे बरसाति। बरसाति पवण खां पोइ जेका असीं ख़ुशी मल्हाईंदा आहियूं उहा शायदि असां पंहिंजे घर में कंहिं पुट ॼमण ते बि ख़ुशी कोन मल्हाईंदा आहियूं। हींअर कोहिस्तान वासी तमामु ख़ुशहाल आहिनि ऐं ट्यूबवेल सिस्टम में बि बहितरी आई आहे, जो वाटर लेवल मथे आया आहिनि, काफ़ी खूह सुकी विया हुआ, उन्हनि में पाणी अची वियो, उते बि आबादी थींदी। माल जेको आहे सो हींअर उन्हनि में छेला थींदा, ॿकर थींदा, उन्हनि जो फर फुलो थींदो, उन्हनि जी वाध वीज थिए थी, उन मां असीं गुज़र सफ़र कयूं था। इन खां वधीक मां सम्झां थो असां कोहिस्तान वासियुनि लाइ बरसाति वसण ऐं खां पोइ ॿी वॾी ख़ुशी कोन्हे। बरसाति खां पोइ ज़ाहिर थियल फितरी हुस्नाकियूं ऐं कुदरती रंग बि पंहिंजी जाइ ते, पर कोहिस्तान जो असुलु हुस्न त उतां जूं सदियूं पुराणो ॻोठाणो कल्चर आहे, जंहिंमें महिमान नवाज़ी ऐं ॻोठाणनि कचरियुनि सां गॾु लोक फ़नकारनि जा ॻायल कोहिस्तानी मोहरा ऐं उहे सुर ऐं साज़ आहिनि जेके हितां जे सादा दिलि इंसाननि जे अंदर जी उपटार कनि था। हूँ त कोहिस्तान जा लोक फ़नकार भींदे, चंग, सुरंदे, तंबूरे, बेंजे ऐं ॿियनि साज़नि ज़रिए पंहिंजे अंदर जो इज़हार कनि था, पर मोहम्मद उर्स बीनू वॼाए पंहिंजे शौक़ जो पूराओ करे थो।
मोहम्मद उर्सई कहिड़ो साज़ तो हींअर जेको ॿुधायो असांखे इहो कहिड़ो साज़ आहे इहो साईं साईं बेनियूं आहिनि साईं जबल जूं जबल जो हा भला हिते तव्हांजे हिन जबल में मुख़्तलिफ़ ॻोठनि में कहिड़ा कहिड़ा साज़ आहिनि जेके आम तौर ते हिते जा लोक फनकार वॼाईंदा आहिनि साज़ भींडा आहिनि दंबुरा इहे आहिनि सुरंदा आहिनि असांजी सफ़र भला हीअ तो कंहिं उस्ताद खां सिखियो आहे फ़न या छा हा मां कुझु उस्ताद मिली सिखियासीं हाणे बरसाति खां पोइ सॼो ई कोहिस्तान सरसब्ज़ थी वियो आहे त हीअ माण्हू जेके मौसीक़ी ॿुधनि था जेके साज़ ॿुधनि था कलाम ॿुधनि था पोइ इहो कीअं अञा वधंदो सिलसिलो या हाणे अञा बरसाति पई आहे हाणे कचरियूं छंदियूं माना ॾुकार वुकार कोन्हनि हा हीअ आम तौर ते तव्हां आम महफ़िलुनि में वॼाईंदा आहियो शादियुनि में वॼाईंदा आहियो या ईअं पंहिंजे में ॻोठनि में जेके ओताक हूंदियूं आहिनि उते वॼाईंदा आहियो असीं शादी में वॼाईंदा आहियूं ॻोठ कचरियूं छंदियूं हिते वॼाईंदा आहियूं हिते जो निज कहिड़ो साज़ आहे कोहिस्तान जो निज कोहिस्तानी साज़ कहिड़ो आहे मुंहिंजो हाणे साज़ इलाही आहिनि दंबूरा आहिनि सुरंदा आहिनि भींडा आहिनि भींडियूं वॼाईंदा थोरो थोरो हा इहे सभु आहिनि कहिड़ा हिते जा मशहूरु साज़िंदा आहिनि फ़नकार आहिनि जेके मोराई जेके कोहिस्तान में मशहूरु आहिनि साज़नि वॼाइण जे हवाले सां मोरा ॻाइण जे हवाले सां मोराई सिंधी को आहे बारी जो सो बि मोराई सुठो आहे ऐं ॿिनी में असांजे मुल्क में उस्ताद आहे शहमीर इहे उस्ताद वॾा आहिनि असां बि उन तां कुझु सिखियासीं छपर जे मिसकीन माण्हुनि में मींहं वसण खां पोइ ॼण त नई ज़िंदगी मोटी आई आहे उन करे हू नए सिज उभरण सां गॾु नई ज़िंदगी गुज़ारण जी तयारी करे रहिया आहिनि हा पर बादलनि जे बरसाति खां पोइ दिलकश ॾेख ॾींदड़ हिन ॾेह जो हिकिड़ो ॾेख ॿियो बि आहे 21वीं सदी जे तरक़ीअ वारे हिन दौर में कोहिस्तान जूं अमड़ियूं अॼु बि पिरह फुटीअ महल उथी झंड ते अन्न जी लप पीही पंहिंजे बचनि जी बुख उझाइनि थियूं ऐं रलीअ ते सन्हीअ सुईअ सां टांका हणी पंहिंजो नूर निचोइनि थियूं कोहिस्तान जा मारू माण्हू पंहिंजनि ॾुखनि ऐं ग़मनि खे लिकाइण लाइ मौसीक़ीअ जो सहारो वठनि था ऐं निज कोहिस्तानी मौसीक़ी जूं सिन्फ़ूं मोरा ऐं लोलियूं ॻाए दिलि जो हाल ओरीनि था करड़ा डूंगर कहे घणी अॻियां कारी भरियां कामत डूंगर ॾाका करियां वाका झोल झाका अॻियां पिण वॾा पर्वत तिखा वञनि तोॾा लकनि जा लोॾा गसनि गोॾा रुआं वेठी रत कोहिस्तानी लोक फनकारनि जे ॻायल मोरनि ऐं लोलियुनि वारी शाइरीअ में महबूब जे विछोड़नि जे वरलापनि सां गॾु देश जो दर्द ऐं इंतज़ार जा ओलड़ा चिटे नमूने नज़र अचनि था कोहिस्तान में जानवरनि खे मारण जेतिरो ई वणनि खे वढण पिणु ॾोह सम्झो वञे थो उन करे छपर जा माण्हू फितरत पारां मुहैया कयल हर शइ सां तमामु घणो प्यारु कनि था
पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधी मौसमुनि ऐं मुंदुनि जे मटिजण जूं अॻकथियूं कंदड़ कोहिस्तान जे माण्हुनि में लोक ॾाप नस्ल दर नस्ल मुंतक़िल थींदी अचे। जेतोणीकि माशूक़ अली बारी जी तख़लीक़ में फ़नी पुख़्तगी घटि नज़र अचे थी, पर संदसि शाइरीअ में लोक ॾाप जी झलक नुमायां तौरु नज़र अचे थी। जदो कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए, विछूअ जो हलण चिरज़े खे वॼाए, लुंडी बला जी टिककार ख़तरो थी ॿुधाए, नांग थो डंगे कुआ थी लिकाए, भलाई जे विच में इंसान अलाह थो बचाए, कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए। जदो गिदड़नि जूं नाड़ियूं ॿकरियुनि खे भॼाए, हातार जा ओॻिया गॾह थी छिनाए, गोरपट जूं दाहूं माण्हू थी डिॼारे, लोंबड़ीअ जूं रणियूं सांढनि खे सम्झाए, कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए। जॾहिं आसमान में ककर मींहुं थी वसाए, गईअ जी गजगोड़ जबल थी वॼाए, विज जा पलाट पट थी चमकाए, कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए। जॾहिं हवा में तूफ़ान वण थी लोॾाए, मींहुं घणो बर्फ़ गड़ा थी वसाए, बरसात जा ओहीरा सीउ थी ॿुधाए, कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए। माशूक़ खे वॾो ख़ौफ़ छो, अलाह पंहिंजो रहम कयो, ख़ैर सां अची सुबुह थियो, बनियूं ॿारहा भरिजी विया, नयूं ढोरा थी वहाए, कारी रात छमर घणो छपर थी छिरकाए। कुदरती नज़ारनि ऐं फितरी सूंह सां गॾु कोहिस्तान तारीख़ी ऐं तहज़ीबी तौर ते पिणु तमामु शाहूकार ख़ितो आहे। ठटे जे क़दीम क़ब्रिस्तान मकलीअ सां मुशाहिबत रखंदड़ ही तोंग जो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। पंज खां 600 साल अॻु तामीर थियल ही नायाब ऐं ख़ूबसूरत चिटसालीअ वारा सवे मुक़बरा इन ॻाल्हि जी गवाही ॾियनि था त कई सदियूं अॻु तोंग जो ही ॾुराऊं इलाइक़ो उन वक़्त जे बादशाहनि जो मस्कन हुयो, जिते फ़ौत थियल शाही घराणे जे फ़र्दनि जूं क़बरूं अॼु बि कोहिस्तान जे शाहूकार माज़ीअ जो मिसाल बणियल आहिनि। तोंग जे तारीख़ी क़ब्रिस्तान जो रखवालो बणियल हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु मोहम्मद बख़्श लोहराणी चवे थो त कोहिस्तान जा माण्हू तारीख़ी क़बरुनि भरिसां मटण महिल एतिराम में पंहिंजी रफ़्तार बि घटाए छॾींदा आहिनि। हितां मटींदड़ गाॾियुनि जा हारन बि न आहिनि वॼंदा, पर हुकूमत खे बि हिन तरफ़ हिकु नज़र विझण जी ज़रूरत आहे। मक़ामी माण्हू हिन शयुनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदा आहिनि। एतिरे क़दुरु ताईं जो को बि माण्हू हिते मथे बेरुमत करे चढ़णु या अंदरि माल चाढ़णु बिल्कुलु इन लिहाज़ सां हिन माण्हुनि जो वॾो ख़्यालु रखंदा। तक़रीबन हितां खां गाॾी मटींदी आहे न त केॾी गाॾी 12-13 पवंदी, जॾहिं जामदार जे हिन क़ब्रिस्तान जे बराबरि मटींदी आहे त बिल्कुलु 15-20 स्पीड स्लो थी हिते हारण या टाइप वग़ैरह रिकॉर्ड वॼंदो उहो बंदि कंदा आहिनि। एतिराम बिल्कुलु हिन क़ब्रिस्तान कयो वञे थो। तारीख़ी क़ब्रिस्तान हिकिड़ो वॾो आर्कियोलॉजी जी हिकिड़ी पॉइंट आहे। हिते डिपार्टमेंट खे ऐं जनाब मंज़ूर कनासिर साहिब खे रिक्वेस्ट कंदुमि, महिरबानी करे हिनखे जेका दीवार 1000 फुट थियल अञा बि तक़रीबन 1500-1800 खनि फुट खुटे थी, हिनखे मुकमल कयो वञे। छा जो दीवार न हुजण जे करे हिते माल मवेशी कोहिस्तान जो जबली इलाइक़ो आहे, ईअं फिटो हलंदो आहे, ढोर उहो अंदरि अची करे उठ उन सां घसनि था, उन जी क़बरुनि खे नुक़सानु पुॼनि था। उन करे हिनखे दीवार ॾियणु खपे। इन सां गॾोगॾु हिते ॿ हिकिड़ा अपाइंटमेंट 2 मुलाज़िम हुजणु खपनि जेके हिन जी सार संभाल कनि। हेॾो कमु हींअर 41 लख जो तक़रीबन 50 लख जो कमु थियो आहे, पर हिते को बि उन जी सार संभालण लहण वारो कोन्हे। हिते बाक़ाइदे हिकिड़ी सुठी नमूने सां मकली में हिकिड़ो सिस्टम ठाहियो वियो आहे आर्कियोलॉजी जो, उते 16 स्किल जो हिकिड़ो ऑफिसर वेठल आहे। हिते बि अहिड़ी तरीक़े सां ईअं थियणु खपे। मज़हबी रवादारी जे हवाले सां अनोखी हैसियत रखंदड़ उॾेरे लाल जे दरगाह वांगुरु कोहिस्तान जे तारीख़ी इलाइक़े तोंग में पिणु हिकु अहिड़ी दरगाह आहे जिते को बि मज़हबी मतभेद न आहे।
ही आहे जाम लोहार जो मक़बरो जिते हिंदू ऐं मुस्लमान बिना कंहिं मज़हबी फ़र्क़ जे न फ़क़ति अक़ीदत मंझां अचनि था पर हिते लॻंदड़ मेले में तोड़े आम ॾियारनि ते गॾिजी ख़ैर ख़ैरातूं पिणु कनि था। दरगाह जाम लोहार आरियाणी जे संभालींदड़ फ़क़ीर मोहम्मद अयूब लोहराणी जो चवणु आहे त घर में रखियल 2 थांव बि पाण में टकराइजी पवंदा आहिनि पर हिते रहंदड़ हिंदू ऐं मुस्लमाननि जो अॼु ताईं कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि ते को बि झेड़ो नाहे थियो। हिते साईं जाम लोहार जा मुरीद जेके घणे भाङे हिंदू ई आहिनि ऐं ॿियूं क़ौमूं मुस्लमान बि आहिनि पर हिते अलाह जी महिरबानी इहा आहे जो असां हिंदू मुस्लमाननि में को तव्हां फ़र्क़ु कोन ॾिसंदा आहियूं, भेट भाट कोन ॾिसंदा आहियूं मज़हब जी आहे हेॾां होॾां। हिते दरगाह ते ईंदा आहिनि ख़ैर ख़ैरात कंदा आहिनि ज़ारतूं जांटूं कंदा आहिनि पर मुस्लमाननि खे बि बाइकाते सुठे नमूने सां दावतूं करे खाराईंदा आहिनि उन में ख़ैरात कंदा आहिनि ग़रीबनि ॿारनि बचनि सभिनी खे खाराईंदा आहिनि बिल्कुलु सही नमूने हिन कोस्तान में असांजो माना को बि अहिड़ो को ॻाल्हि असां वाक़ियो न ॿुधो जो हिक ॿिए खां माना को नफ़रत या ॿियो इहा का बि ॻाल्हि कान्हे का बाक़ी वक़्तु जी तक़ाज़ा हुन थोरी घणी 2 थांव रखियल हूंदा आहिनि त बि लॻी पवंदा आहिनि पर न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। टोंग जे तारीख़ी खिते में जाम लोहार जे दरगाह सां गॾु हिंदू बिरादरी जो मुक़दस मक़ाम बाबा रतन नाथ जो मंदरु पिणु आहे जिते हर रोज़ु परे खां केतिरा ई माण्हू कई अचनि था ऐं इबादतूं करण सां गॾु पंहिंजूं मज़हबी रस्मूं पिणु अदा कनि था। थाणू बुलाखान खां पोइ सॼे कोहिस्तान जे पटीअ में तोंग सभ खां वॾी आबादीअ वारो इलाइक़ो आहे। रतननाथ मंदर सां गॾु कुंदरीअ जो कुदरती चश्मो पिणु आहे जंहिं बाबति केतिरियूं ई ॾंद कथाऊं ॿुधण में अचनि थियूं जंहिंजी हक़ीक़त अञा थियणी आहे पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त तोंग जो ही मुक़दस चश्मो सदियुनि खां हिन ख़िते जे जियापे जो कारण बणियलु आहे। ख़ादिम ख़ासि अली तोंग जे तारीख़ जी ॼाण रखंदड़ हिकु अहिड़ो नौजवान आहे जेको कोहिस्तान जी मिटीअ सां बेहद घणी मोहबत करे थो। संदसि चवणु आहे त कोहिस्तान अमुन जो ख़ितो आहे जितां सदाईं मोहबत जो पैगाम आम थियो आहे। ही जेको मंदरु आहे हिन ते हिंदू मुस्लमान सभु गॾु ईंदा आहिनि हिते मेला मलाखड़ा हे हो सभु रीतूं रस्मूं गॾु थींदियूं आहिनि त हीउ हिकु अमुन जो ख़ितो आहे हीउ हिकु मज़हबी रवादारीअ जो ख़ितो आहे हिन ख़िते मां सदाईं मोहबत जो पैगाम आम थियो आहे ऐं इनशाअल्लाह अॻिते बि असीं इहा ई उमेद था रखूं त कोहिस्तान मां मोहबत ऐं अमुन जो पैगाम आम थींदो रहंदो। तोंग में आलमी शोहरत याफ़्ता जाम लोहार जो क़ब्रिस्तान चौकुंडीअ जे डिज़ाइन वारो उन जे मुतसिल महमूद जो कोट उहो पुराणो क़ब्रिस्तान बोशी जो क़ब्रिस्तान जिते 100 साल पुराणियूं उहे तुरबतूं आहिनि जिन ते ख़ूबसूरत चिटसाली थियल आहे। मीरी बुठी जंहिंजे लाइ मशहूरु आहे त हिन में तोंगर बादशाह पंहिंजो ख़ज़ानो दफ़न कयो हो जेका सॼी मसनूई तौरु हथरादू तयारु कयल आहे उहा हिते मौजूदु आहे। पिंड पिणु थियल तमामु क़दीम अॾ मौजूदु आहे जंहिंजे लाइ लेखक लिखनि था त शायदि हीअ लखें साल पुराणी आहे जेका मिटीअ मां फिरी पथर जी थी वई आहे। उन खां सवाइ गबरबंद गार रॉक्स आर्ट जेको दुनिया में तमामु घटि जॻहियुनि ते आहे जेको पथरनि ते आर्ट थियल आहे उहो हिते पासे में असां वटि हिकिड़ी पॉइंट आहे जिते उहो रॉक्स आर्ट थियल आहे। जॾहिं इल्मु तमामु घटि हो माण्हू पढ़ी लिखी कोन सघंदा हुआ त दीवारुनि ते नक्श ठाहींदा हुआ शिकार करण जो तरीक़ो मानी ठाहिण जो तरीक़ो ऐं सॼा उन्हनि ते दीवारुनि ते ठाहींदा हुआ जंहिंमां ईंदड़ नसुल ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा सिखंदो हो उहो बि हिते हिकिड़ी जॻह ते मौजूदु आहे ऐं जेकॾहिं टाइम हुजे त पाण उते बि हलंदासीं त हीअ तमामु तारीख़ी ख़ितो आहे। हितां पुराणा सिक्का मिलंदा आहिनि हितां पुराणा मणिया मिलंदा आहिनि काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके आम जॻहियुनि ते नथियूं मिलनि उहे हिते मौजूदु आहिनि ऐं हिते तमामु वॾी तारीख़ दफ़न थियल आहे। जाम लोहार जी दरगाह हुजे या रतननाथ जो मंदरु पर कोहिस्तान जे माण्हुनि वटि दुनिया खे ॾियण लाइ फ़क़ति हिकिड़ो ई पैगाम आहे सो आहे प्यार जो।
देवमालाई किस्सनि ऐं कहाणियुनि जो उहो ई देस कोहिस्तान आहे जिते काई राति कटण खां पोइ शेख अयाज़ चयो हो, थो अचां करचात मां सिज जा किरणा ईअं जीअं किरचियूं पार थिया प्रभात मां। ए मियां जे घर ॾींहुं तोखे भलो घोड़ो ॾियां, जे ॾींहुं मूड़ो विहण लाइ ही ज़रिए जा संज तुंहिंजे लाइ मियां, ही तबर तोलाए आहे विझ जियां जाथी खिवें, मां थो चाहियां का रिली का गोदड़ी मूंखे मिले जीअं मां सुम्हां आराम सां। ए मुसाफ़िर छा ॿुधायां राति भर करचात में, मूं घड़ीअ लाइ अखिलाती कान आ, मूं घड़ीअ लाइ अखिलाती कान आ।